सिंधी थॉट्स यूट्यूब ते पंहिंजा 3 साल मुकमल करे चुको आहे। इन हवाले सां सभ खां पहिरियां त मां सलाहुद्दीन अबरो ऐं उन जी टीम खे मुबारकबाद पेश कयां पियो। ही 3 साल मुकमल तौर ते हिकिड़ी महिनत, जफ़ाकशी ऐं तमीरी कम जा 3 साल आहिनि। ऐं मां अक्सर ॾिठो आहे त यूट्यूब ते या सोशल मीडिया ते जेका अहिड़े क़िस्म जा चैनल कमु कनि था, उन में उनखे जेके हलाईंदड़ आहिनि, रन कनि था, उन जो हिकिड़ो ई मक़सदु हूंदो आहे पंहिंजी अर्निंग। ऐं जेको आहे उन में हू मवाद खे घटि अहमियत ॾींदा आहिनि। पर हिन सिंधी थॉट्स में जेकॾहिं ॾिसिजे त पंहिंजे कंटेंट्स जे हवाले सां, मवाद जे हवाले सां, सिर्फ़ु ईअं न आहे त पंहिंजी सब्सक्रिप्शन वधणी आहे, उनखे ॾिसंदड़ खे व्यूअर्स खे वधाइणो आहे ऐं पंहिंजी अर्निंग जेको आहे जनरेट करणी आहे, पर उन सां गॾोगॾु जेको आहे हिन चैनल असांजे समाज में, मुआशरते में तामीर जो बि कमु कयो आहे। ऐं शुरू खां वठी जेकॾहिं इन्हनि 3 सालनि में ॾिसिजे, मां शुरू खां वठी हिन जो व्यूअर रहियो आहियां, ॾिठो आहे त बिना कंहिं कंजूसी जे सिर्फ़ु वीलॉग ठाहे रखणु कमु न आहे, पर उन सां गॾोगॾु उन जा रिज़ल्ट छा मिलंदा, उन तां असांजा इम्पैक्ट जेके हिन ॾिसंदड़नि ते छा पवंदा, जनरेशन ते छा पवंदा, इनखे वधीक तरजीह ॾिनी वई आहे। ऐं इब्तिदा में बि जेको आहे जेको कमु कयो वियो त बाक़ाइदे हिकिड़ा अहिड़ा मौज़ूअ चूंडिया विया जंहिंमें ख़ासि करे साइंसी ॼाण जे हवाले सां हुजे, तइलीमी रहनुमाई हुजे ऐं समाजी शऊर हुजे, इन्हनि सभिनी में जेको आहे एरियाज़ खे जेको आहे कवर कयो वियो आहे। नंढा नंढा ड्रामा जेके हिन तयारु कया विया, उन में जेका टीम सलाहुद्दीन अबरो जी, अलिशबा ताहिर, सुनहरा ज़ाहिर, शुनील ऐं साहिर नंढड़ा ॿारड़ा आहिनि, पर उन्हनि खां उहे स्केट्स ड्रामा जेके नंढड़े मुख़्तसर दौराने जा ठाहिया विया, उन्हनि में मौज़ू अहिड़ा हुआ जेके समाजी तौर ते मुतहरिक कंदड़ हुआ, माण्हुनि खे जेको आहे मोटिवेट कंदड़ हुआ, समाजी रवैयनि जे साइंस ते जेको आहे कमु कयो वियो आहे। उन खां पोइ साइंसी ॼाण जे हवाले सां मिसाल ब्लैक होल छा आहे, आसमान में तारा छो था चमकनि, आसमान छा आहे, ऐं अहिड़े क़िस्म जो रिलेटेड इन सां जेके तमामु घणियूं शयूं मालूमाती ऐं ॿार खे जेको आहे तइलीमी तौर ते जेको आहे वधीक प्रॉस्पेयर, ख़ुशहाल जेको आहे ज़हनी तौर ते बणाइण वारियूं जेके शयूं बि कयूं। ऐं ॿियो हिकिड़े मूं ॾिठो आहे रवैयो त वीलॉगर्स जेके बि आहिनि, पंहिंजे वीलॉग में टेक्निकली जेके शयूं इस्तेमालु कंदा आहिनि, उहे त हू शेयर ई न कंदा आहिनि। हुननि जो कमु आहे त हुननि जा व्यूअर्स वधनि, तव्हां उहा वीलॉग रखो या ॿियूं शयूं, डॉक्यूमेंट्रीज़, फीचर्स जेके घणे खां घणा माण्हू ॾिसनि ऐं उन्हनि जी जेको आहे व्यूअर्स जो तइदादु वधंदो रहे। पर हिते ईअं आहे त हिकिड़ी सखावत जो कमु बि जेको आहे सलाहुद्दीन कयो आहे त यूट्यूब कीअं इस्तेमालु कजे, उनखे जेको आहे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ बि इस्तेमालु कजे ऐं गॾोगॾु जेको अवामी ऐं समाजी आगाहीअ जो बि कीअं कमु वठिजे, उन ते बि जेको आहिनि काफ़ी घणा जेके आहिनि पंहिंजा लेक्चर्स ऐं प्रोग्राम ऐं वीलॉग जेके आहिनि रखिया अथई। उन में इहो ख़ुदि तरबियत ॾिनी वई आहे त इंटरनेट छा आहे ऐं हीअ जेको मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जी दुनिया आहे इहा छा आहे, ऐं कीअं जेको आहे पंहिंजो जेको आहे चैनल ठाहिजे, वीडियो कीअं ठाहिजे, एडिट कीअं कजे, सॉफ्टवेयर्स खां वठी टेक्निकल जेके बि शयूं आहिनि उन में बि रहनुमाई कई आहे। उन ते काफ़ी जेके आहिनि पंहिंजा वीलॉग्स रखिया आहिनि त जीअं सिर्फ़ु माण्हू ॿिया प्रोग्राम त न ॾिसनि, पर जेकॾहिं कोई पाण बि नौजवान कमु करणु चाहे थो ऐं हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में ही साइबर दुनिया थी वई आहे, उन में जेकॾहिं इन्हनि शयुनि खे बेनिफिशियल बणाए थो, पंहिंजे फ़ाइदे लाइ इस्तेमालु करे ऐं समाजी बहबूद लाइ इस्तेमालु करे, त उहो कीअं कजे, उनजे रहनुमाई जे हवाले सां बि काफ़ी शयूं जेके आहिनि कयूं थियनि। ऐं ॿियो हिकिड़ो वरी इंटरव्यूज़ जो सिलसिलो बि जेको आहे जारी रखियो अथई। उन्हनि शख़्सियतुनि जी चूंड करे जेकी सोशली इम्पैक्ट रखंदड़ आहिनि, या उन्हनि जे जेको आहे इंटरव्यूज़ सां जेको आहे ॿियनि माण्हुनि खे कुझु मालूमात फ़राहम थिए थी, कुझु इंस्पिरेशन मिले थी, मोटिवेट थियनि था कंहिं कम जे लाइ, जेको तामीरी कमु हुजे, त उन्हनि जा इंटरव्यूज़ बि रखिया विया आहिनि। त ड्रामा, साइंसी ॼाण, तइलीमी रहनुमाई, इंटरव्यूज़, मतिलबु इहे सभु उहे शोबा आहिनि ज़िंदगी जा जेकी ॾाढा काराइता आहिनि, ऐं उन में सिंधी थॉट्स ते जेके शयूं रखियूं वियूं आहिनि तमामु काराइतियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जेके मुंहिंजो आवाज़ु ॿुधी रहिया आहिनि, मूंखे ॾिसी रहिया आहिनि, मां उन्हनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त सिंधी थॉट्स सां तव्हां जेको आहे टच में रहो। इहो तव्हांजो जेको आहे वक़्तु ज़ाया न कंदो, बल्कि तव्हांजी रहनुमाई कंदो, तव्हांखे मालूमात फ़राहम कंदो, तव्हांखे फिनांशियली बेनिफिट्स जो जेको आहे उन जे हवाले सां बि कंदो। सोशल मीडिया जो इस्तेमालु ॿियनि शयुनि सभिनि खे जेको आहे हिन में कवर कयो वियो आहे।
इंटरव्यूज़ की ॻाल्हि हुजे या ॿियो जेको आहे जीअं सैयद क़ासिम अली शाह जी अकेडमी आहे उन सां बि जेको आहे हिन जो हिकु जॉइंट वेंचर रहियो आहे उन सां जेको आहे वाबस्ता रहियो उन्हनि जूं ट्रेनिंग्स अटेंड कयूं ॿिया जेके बि अहिड़े क़िस्म जा इदारा आहिनि उन्हनि जी मालूमात सां गॾु उन्हनि सां गॾिजी करे बि काफ़ी सिंधी थॉट्स कमु कयो आहे जेको काफ़ी काराइतो आहे समाजी बहबूद ऐं जागृत जे लाइ बुनियादी किरदारु रखे थो हीउ चैनल इन करे यकीनन हिन चैनल सां टच में रहणु इन खे ॾिसण ऐं ॿुधण सां असां जेको फ़ाइदामंद ई थींदासीं।